नाज़रीन सुंदर खबरनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हां सां जाम नवाज़ अली मां ख़बर शेयर कंदा हलूं। जाम नवाज़ अली पर पासे में लखनि रुपयनि बजट खणंदड़ मलेरिया खातो अघो निंड सुतल। ताज़ो बरसातूं पवण सबबि मच्छरनि जो हज़ार वधी वियो। सिहत खातो मच्छर मार स्प्रे करण में नाकाम। जाम नवाज़ अली नूंहं पाक दुलौर मौरी समेत केतिरनि ई ॿियनि यूसुनि जो ॻोठनि में मच्छर मार स्प्रे न थियण करे मलेरिया तेज़ी सां फैलिजण लॻी। पर पासे जे अस्पतालों मलेरिया जे मरीज़नि खां सथल नज़र अचण लॻियूं। ॿिए पासे सरकारी अस्पतालनि में मलेरिया जी टेस्ट ऐं दवाऊं अणलब। ख़ल्क ख़ुदा परेशान। उन मौक़े ते शहरनि ऐं बहिराणी जे मुतासिरनि रहवासियुनि थुल्हो भयल, नीरो भयल, आदम भयल ऐं मोम भयल साफ़िन अॻियां दाईंदे चयो त ताज़ी बरसाति पवण खां पोइ मच्छर निंडूं हराम करे छॾियूं आहिनि। हिन महिल ताईं तक जो को हुक्मरान न आयो आहे। असां मिस्किन ग़रीब लाचार बेघर बि बरसाती पाणी पीअण जे करे घर बि थी पिया आहिनि। शहरनि मां मच्छरदानियूं अणलब थी वियूं आहिनि। दुकानदार पंहिंजा मनपसंदि रेट मुक़ररु करे डबल रेट ते मच्छरदानियूं विकिरो करे रहिया आहिनि। मच्छरनि जे वधी वञण करे चुपाए माल बि किलनि मां रसा छिनाए वञे थो। सॼी राति मच्छरनि जे करे चुपाए माल ते धुओं करे रातूं जागी गुज़ारण ते मजबूर थी विया आहियूं। हिननि चयो त मच्छर जे चकर पाइण सां नंढड़ा ॿार तोड़े वॾा माण्हू मलेरिया ऐं ॿियनि ख़तरनाक बीमारियुनि में वकोड़जी विया आहिनि। अस्पताल में वञो था त मलेरिया जी बि टेस्ट न कई थी वञे। हिननि वधीक चयो त असांजे ॻोठनि में हिन महिल ताईं केरु साड़ न लहण आयो आहे। उन मौक़े ते हितां जे शहरनि जो चवणु हो त म्यूनिसिपल कमेटी जी नाइले जे करे सफ़ाई न थियण करे गंदगी जो आज़ार सबबि मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे। न मलेरिया खातो न ई वरी म्यूनिसिपल कमेटी तरफ़ां मच्छर मार स्प्रे करायो वियो आहे। असां ग़रीब मिस्किन बरसाति जे करे बेरोज़गार थी परेशान वेठा आहियूं। का बि मज़दूरी कोन्हे थी लॻे। ॿियो वरी मच्छर जे करे असांजा ॿार मलेरिया जे बुखार में मुब्तला थी विया आहिनि। जॾहिं त मरीज़नि खे खणी सरकारी अस्पताल में वञूं था त उते मलेरिया जूं दवाऊं बि अणलब आहिनि। सालनि खां मच्छर मार फुहारो न थियो। फुहारे जे मुंद में मच्छर मार स्प्रे लाइ ईंदड़ सामान वग़ैरह मलेरिया खाते जा राशी अमलदार विकिरो करे छॾनि था। जॾहिं त तक जा चूंडियल नुमाइंदा पिणु हुन अहम इशू ते ध्यानु नथा ॾियनि। हितां जे शहरनि रहवासियुनि चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो त फौरी तौर मच्छर मार स्प्रे कराए मलेरिया जहिड़ी मर्ज़ खां बचाए पासे जे अस्पताल में मलेरिया जूं दवाऊं फ़राहम कयूं वञनि। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sundarjraknews.com।